आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अल्लाह जो फज़लो करम हमेशह तव्हां ते हुजे, जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो। अॼु असां नई टॉपिक सां गॾु तव्हांजे अॻियां आया आहियूं। घणी अरसे खां पोइ साइंस जो हिकिड़ो चैप्टर आहे माहौल ऐं उन सां बाहिमी अमल। माहौल यानी इन्वायरमेंट, ठीकु आहे, एंड इंटरेक्शन। बाहिमी अमल यानी बाहिमी अमल छा हूंदो आहे? हिक ॿिए सां जेको तालुक़ु आहे, जेको वास्तो आहे, उनखे असां बाहिमी अमल चवंदा आहियूं। जीअं हिकु घरु आहे, हिकु फैमिली आहे, त छा थो थिए, असांजो सभिनी फैमिली मेंबर्स जो हिक ॿिए सां हिकिड़ो बाहिमी अमल थियल आहे, ठीकु आहे। हिकिड़ो रिश्तो आहे, उनखे चवंदासीं असां एनवायरमेंट, माहौल। असांजो घर बि छा आहे, हिकिड़ो माहौल आहे। उन में रहंदड़ सभिनी जेको आहे सो इंसाननि जो हिक ॿिए सां हिकिड़ो बाहिमी तालुक़ु हिकिड़ो अमल रहे थो। ऐं उन सां गॾु घर में मौजूदु जेके बि शयूं आहिनि, जेके गैर जानदार में थियूं अची वञनि, असांजे यूज़ जूं जेके बि शयूं आहिनि, उन सां बि असांजो हिकिड़ो बाहिमी अमल तालुक़ु रहे थो, ठीकु आहे। हाणे इन जे मुताबिक़ ही चैप्टर आहे माहौल ऐं उन सां बाहिमी अमल, एनवायरमेंट एंड इंटरएक्शन। हाणे ही तव्हांजे अॻियां ही मां किताबु आहे, ही ॾिसो असांखे जेको ॾेखारियो वियो आहे बाहिमी अमल, ही आहे गोश्तखोर। गोश्तखोर यानी कि उहे जानवर जेकी गोश्त खाईंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ ॿूटाखोर, उहे जानवर जेकी सिर्फ़ु ॿूटा खाईंदा आहिनि। उन खां पोइ हिकिड़ा गैर हयाताती अंसर, हिकिड़ा अंसर आहिनि पैदावारी अंसर आहिनि। हाणे हिन तस्वीर खे जेकॾहिं तव्हां क्लोज़ करे, जस्ट ए मिनट, तव्हां हिनखे क्लोज़ करे ॾिसंदव, मां तव्हांखे क्लोज़ करे थी ॾेखारियां। हीअ आहिनि तहलीली अंसर। उन खां पोइ अची था वञनि चरागाह वारो इकोसिस्टम जा हिसो। हाणे हीअ छा आहे, हिकिड़ो इकोसिस्टम आहे, उते केरु केरु रहनि था, हीअ सभु उते रहनि था। गोश्तखोर आहिनि, ॿूटाखोर आहिनि, गैर हयाताती अंसर था अची वञनि, अंसर पैदावारी अंसर था अचनि, तहलीली अंसर था अचनि। हीअ छा आहिनि, हिकिड़ो इकोसिस्टम आहे जंहिंमें हीअ सभु जानदार मौजूदु आहिनि। उन खां पोइ असांखे शकल माहौल जा हिसा। हाणे हीअ छा थो चए त माहौल जा घणा हिसा आहिनि। हिकिड़ो ॾिसो ज़मीन या मिटी, मिटी असां ज़मीन ते, उन खां पोइ उन में पाणी थो अची वञे, बरसाति थी थिए, हवा आहे, सिज जी रोशनी आहे। हीअ छा आहे, असांजे माहौल जा हिसा आहिनि। हाणे हिन चैप्टर खे पढ़ण सां छा थो चए, तव्हांखे हेठियुनि ॻाल्हियुनि सिखी वेंदा, हेठियूं ॻाल्हियूं सिखी वेंदा। कहिड़ियूं? माहौल जा जानदार हिसा। उहे कहिड़ा हूंदा आहिनि? बायोटिक। बायोटिक कहिड़ा हूंदा आहिनि? जेके खुराक मुहैया कंदड़ हूंदा आहिनि, सारिफ़ीन ऐं तहलील कंदड़ हूंदा आहिनि। हाणे बायोटिक में 3 क़िस्म असांखे ॿुधाए थो, ठीकु आहे। बायोटिक में 3 असांखे ॿुधायो अथई, उहे कहिड़ा आहिनि? हे बायोटिक आहिनि। बायोटिक में असांखे 3 ॿुधाए थो। हिकिड़ा आहिनि खुराक मुहैया कंदड़, जेकॾहिं तव्हां सिंधीअ में हिनखे लिखंदव, हिनखे असां खुराक मुहैया कंदड़, हिनखे असां लिखूं था। प्रोड्यूसर हिकिड़ा हूंदा आहिनि कंज़्यूमर्स, प्रोड्यूसर्स, खुराक, खुराक मुहैया कंदड़, प्रोड्यूसर्स। ही कहिड़ा हूंदा आहिनि? खुराक, जस्ट मिनट, ज़ूम आउट। प्रोड्यूसर कहिड़ा हूंदा आहिनि? जेके खुराक मुहैया कंदा आहिनि, मुहैया कंदा आहिनि, यानी खुराक ॾींदा आहिनि। उन खां पोइ फस्ट असांजो थी वञे थो, उन खां पोइ असांजा अची वञनि था कंज़्यूमर्स। कंज़्यूमर्स ही तमामु घणो अहम चैप्टर हूंदो आहे। कंज़्यूमर्स, सारिफ़ीन हिनखे चवंदा आहिनि, सारिफ़ीन, ठीकु आहे। सिंधीअ में हिनखे असां चवंदासीं सारिफ़ीन। ऐं थर्ड आहे असांजो आहे डीकम्पोज़र्स। डीकम्पोज़र्स,
डिकम्पोज़र्स कहिड़ा आहिनि? इहे तहलीली अंसर आहिनि। तहलीली अंसर। हाणे असां अॻे सम्झंदासीं त उहे कहिड़ा आहिनि जेके प्रोड्यूसर्स आहिनि बायोटिक जानदार, उन खां पोइ उहे कहिड़ा आहिनि जेके कंज़्यूमर्स आहिनि, उहे कहिड़ा आहिनि जेके डिकम्पोज़र में शामिल था थियनि। ठीकु आहे, हिक हिक खे तमामु बारीकीअ सां पढ़ंदासीं, उन खां पोइ असां नेक्स्ट टॉपिक ते हलंदासीं। ठीकु आहे, हाणे फस्ट ऑफ ऑल जेकॾहिं तव्हां ॾिसो त बायोटिक कंपोनेंट कहिड़ा कहिड़ा अची विया? हे बायोटिक कंपोनेंट 1 प्रोड्यूसर्स, सेकंड कंज़्यूमर्स ऐं थर्ड डिकम्पोज़र्स। ठीकु आहे, हाणे असां हिन किताब ते जेकॾहिं तव्हां किताब खे ॾिसंदव, हीअ असांजो किताब आहे। ठीकु आहे, हाणे किताब खे असांखे ॾिसणो आहे। हाणे ज़ूम इन कयो आहे। माहौल जा मुख़्तलिफ़ हिसा मालूम करणु। हाणे इन खां अॻु में चए थो असां पढ़ी आया आहियूं त असांजे आस पास असांजे मौजूदु असांजे हिन माहौल में जेके बि शयूं मौजूदु आहिनि उन्हनि खे असां माहौल चवंदा आहियूं। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो त जीअं असांजो हिकिड़ो घरु आहे, उहो छा आहे? असांजे लाइ हिकिड़ो माहौल आहे। उन में जेके बि शयूं, जेके इंसान मौजूदु आहिनि, उहे उन जा कंपोनेंट, उन जा हिसा आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ चवे थो जे तव्हांजे पसरगर्दाईअ में जेके बि जानदार ऐं गैर जानदार शयूं मौजूदु आहिनि, से सभई गॾिजी तव्हांजो माहौल बणाइनि थियूं। छा तव्हांखे इहा ख़बर आहे त माहौल जा जानदार हिसा बायोटिक कंपोनेंट छा आहिनि? छा तव्हांखे इहा ख़बर आहे त जानदार शयूं माहौल जो जानदार हिसो बणाइनि थियूं? तव्हां हे ॾिनल के तस्वीरूं ॾिसो ऐं उन्हनि में मौजूदु जानदार शयुनि जा नाला ॿुधायो। तव्हां पंहिंजे पसरगर्दाईअ जो मुशाहिदो करे ॾिसो ऐं पोइ उन में मौजूदु जानदार शयुनि जी हिकिड़ी लिस्ट तयारु कयो। उन बाबति पंहिंजी क्लास जे ॿियनि साथियुनि सां पिणु ॻाल्हि ॿोल कयो। तव्हां पंहिंजे पसरगर्दाईअ में मौजूदु माहौल जे जानदार हिसनि जो फ़ोटो पिणु कढी तयारु कयो। हाणे हीअ आहे शागिर्दनि जे लाइ। चवे थो तव्हांजे माहौल में मौजूदु जेके बि जानदार शयूं आहिनि, यानी जेके बि बायोटिक शयूं अची थियूं वञनि, उहो तव्हांजो जानदार हिसो आहे, तव्हांजो माहौल आहे। ठीकु आहे, हाणे जानदार शयूं, हिकु जानदार, ॿियो बेजान शयूं। इहे छा आहिनि? इहो असांजो छा थियूं ठाहिनि? इहो असांजो माहौल थियूं ठाहिनि, माहौल एनवायरमेंट थियूं ठाहिनि। ठीकु आहे, चए थो जेके बि तव्हां शयूं ॾिसियूं आहिनि, जीअं असांजा शागिर्द आहिनि, उहे कंहिंसां कहिड़ो होमवर्क ॾींदा आहियूं त जेके तव्हांजे माहौल में मौजूदु जानदार ऐं बेजानदार शयूं आहिनि, उनजी हिकिड़ी लिस्ट तयारु कयो ऐं उहा लिस्ट असांखे तव्हां ॾेखारियो। ठीकु आहे, उन खां पोइ हुयो पैदावारी अंसर। हाणे हीउ ॾिसो, हाणे टे शयूं थियूं अचनि बायोटिक में। हिकिड़ा पैदावारी प्रोड्यूसर्स था अची वञनि, ॿिया कंज़्यूमर था अची वञनि, टियों डिकम्पोज़र था अची वञनि। जेकॾहिं तव्हां हिननि तस्वीरुनि में पिक्चर खे ॾिसंदव, हीअ छा आहिनि? ॿूटा आहिनि। हीअ असांजी सारियुनि जी तस्वीर आहे। ठीकु आहे, हाणे हीअ छा आहिनि? पैदावारी अंसर। पैदावारी अंसर जेके पैदा कनि ऐं ॿिया उन ते डिपेंड कनि या ॿिया उनखे खाइनि। हाणे इन खाइण में असां सभु इंसान बि अची था वञूं, जानदार बि अची था वञनि ऐं नंढा जीत ॼणा बि अची था वञनि, फंजा, बैक्टीरिया, इहे बि अची था वञनि। उन खां पोइ सार्फिन, कंज़्यूमर्स। कंज़्यूमर्स उहे आहिनि जेकी हिन खे खाइनि था, यानी ही जेकॾहिं तव्हां जानवर ॾिसंदव, उहे छा था खाइनि? गाह खाइनि था, जेके बि ॿूटा पैदा थियनि था उन्हनि खे खाइनि था। उन खां पोइ हीअ असांखे कंज़्यूमर्स हिकिड़ो ॿियो आहे जेको गाह खां अलावा गोश्त खाए थो। छा थो खाए? गाह खाइण वारनि खे खाए थो। हीअ जानवर छा आहिनि? इहे गाह खाईंदा आहिनि। वरी इन्हनि खे केरु खाईंदो आहे? हीअ शींहुं इन्हनि खे, गाह खाइण वारनि खे खाए थो। ठीकु आहे, पर ही ॿूटा खाई वॾा थिया, उन्हनि खे वरी हिन शींहुं खाधो। ठीकु आहे, असांजी साइकिल किथां थी शुरू थिए? खाधे जी साइकिल, खाधे जी चेन किथां थी शुरू थिए? ॿूटनि खां थी शुरू थिए, प्रोड्यूसर खां थी शुरू थिए। उन खां पोइ तहलीली अंसर, डिकम्पोज़र, उहे जेकी शयुनि खे ॻाढ़े सारे ख़तमु करे छॾनि, उन्हनि खे चवंदा आहियूं डिकम्पोज़र। हीअ छा आहिनि? सोपा आहिनि जेके ज़मीन जे अंदरि थींदा आहिनि। ज़मीन में उनजे जॾहिं कॾहिं तव्हां गुल ॿूटा ॾिठा हूंदा, उन्हनि खे थोरो तव्हां
उॾींदो उन्हनि खे ज़मीन खे खोटींदो त उन मां ई निकिरंदा आहिनि। उन खां पोइ ही छा आहिनि असांजो हे खुंभ आहिनि। हे एज़ ए खाइण जे तौर बि हिननि जी पचाई वेंदा आहे। मशरूम्स जंहिंखे चवंदा आहिनि, ही मशरूम्स आहिनि। इहे बि छा आहिनि तहलीली अंसर में था अची वञनि। ठीकु आहे। हाणे असांखे हिक जी जेका तफ़सील आहे उहा हिते मिलियल आहे। माहौल जा जानदार हिसा 3 क़िस्मनि जा थियनि था। हिकिड़ा पैदावारी प्रोड्यूसर, ॿिया सार्फिन कंज्यूमर्स, टियों तहलीली डिकम्पोज़र्स। हाणे पैदावारी अंसर खे असां थोरो पढ़ूं हिनखे, पोइ हिनखे मां तव्हांखे हिते सम्झायां थी। ठीकु आहे। थोरो हिनखे मां ज़ूम इन कयां। पैदावारी अंसर यानी प्रोड्यूसर्स सावा ॿूटा, अलजी ऐं के बैक्टीरिया जेकी पंहिंजे लाइ पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड खे सिज जे तवानाई जी मौजूदगीअ में इस्तेमालु करे पाण खाधो तयारु करे सघंदा आहिनि। तिन खे पैदावारी अंसर प्रोड्यूसर चइबो आहे। हाणे सावा ॿूटा, हाणे ॾिसो हिते छा आहे सावा ॿूटा। सावनि ॿूटनि में जेके बि अची था वञनि असांजा ॿूटा खाधे वारा या जिन खे असां नथा खाधे तौरु इस्तेमालु कयूं, उहे सभु छा आहिनि प्रोड्यूसर आहिनि। उन्हनि खे असां इंसान नथा खाऊं, जानवर उन्हनि खे खाइनि था। कुझु अलजी आहिनि ऐं के बैक्टीरिया यानी बैक्टीरिया तमामु घणा आहिनि, पर उन्हनि मां के बैक्टीरिया जेके पंहिंजे लाइ पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड खे सिज जे तवानाई जी मौजूदगी में इस्तेमालु कनि था। के अहिड़ा बि बैक्टीरिया आहिनि जेके पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड खे सिज जी रोशनीअ में इस्तेमालु कनि था। सावनि ॿूटनि जी त तव्हांखे ख़बर हूंदी हिकु फोटोसिंथेसिस अमल जो हूंदो आहे। उन सां हू पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। तिन खे पैदावारी अंसर प्रोड्यूसर चइबो आहे। तव्हां अॻु में बि पढ़ी आया आहियो त ॿूटा सभिनी जानदार शयुनि में मुनफ़रिद जानदार आहिनि। चए थो तव्हां अॻे में बि पढ़ी आया आहियो। इन करे मुनफ़रिद छो आहिनि? छो त हू पंहिंजो खाधो पाण तयारु कनि था। ठीकु आहे। जेकॾहिं पंहिंजो खाधो पाण तयारु कनि था, इन लाइ हू मुनफ़रिद आहिनि। ॿूटा छा आहिनि? उन्हनि खे असां हिकिड़ो मुनफ़रिद शइ चवंदासीं। ॿूटनि जा पन ॼण त शमसी पैनल्स सोलर पैनल हूंदा आहिनि। पन पंहिंजे अंदरि क्लोरोफिल वारी कीमियाई शइ खे इस्तेमालु करे सिज जी तवानाई खे गॾु करे रोशनाई तरकीब वारे अमल फोटोसिंथेसिस में लॻाए छॾींदा आहिनि। इन रोशनाई तरकीब वारे अमल में रोशनी